अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डीआरडी अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां कुझु सिंधी अदब जे ख़ज़ाने मंझां कुझु मोती चूंडींदासीं ऐं कुझु अहिड़ा सवाल ज़ेर घुराईंदासीं जेके तव्हांजे कमु अची सघनि था। तव्हां खां पुछनि था पिया त बाबा हिकिड़ो किताबु आहे रतीअ जी रिहाण, ॿुधाईंदो त इहो रतीअ जी रिहाण किताबु कंहिंजो लिखियलु आहे? तव्हां चवंदो साईं अली नवाज़ वफ़ाई साहब जो किताबु आहे। वरी तव्हां खां पुछंदा इहो रतीअ जी रिहाण कहिड़े मौज़ूअ ते आहे? तव्हां चवंदो साईं मज़मून निगारीअ जे मौज़ूअ ते आहे। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला उहो कहिड़ो किताबु आहे जंहिंमें रिहाण जो ज़िक्र आहे? ॿियो बि हिकिड़ो किताबु आहे, तव्हां चवंदो साईं रिहाण हीरन खान, ठीकु आहे, डॉक्टर बलोच साहब जो। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा त भला इहो ॿुधाईंदो तव्हां त डॉक्टर अब्दुल करीम आज़ाद समय जे ताज़ो लुगत ते कुझु किताब लिखिया आहिनि, तव्हां ॿुधायो असांखे हुनजा नाला। तव्हां चवंदो साईं अब्दुल करीम आज़ाद साहब किताबु लिखियो आहे थरी लहजे जी लुगत, माना लुगत नवीसीअ जे हवाले सां अहम किताब ताज़ो जेके छपिया आहिनि उन्हनि में ढाटकी लहजे जी लुगत, थरी लहजे जी लुगत, उत्तरादी लहजे जी लुगत ऐं लाड़ी लहजे जी लुगत, माना हीअ चार किताब डॉक्टर अब्दुल करीम आज़ाद समय जे साहब जा आया आहिनि जेके लुगत जे हवाले सां हिकिड़ो अहम इज़ाफ़ो आहिनि। वरी तव्हां खां पुछंदा त बाबा हाणे ॿुधायो तव्हांखे त पहाकनि जी हिकमत कंहिंजो किताबु आहे? तव्हां चवंदो साईं मिर्ज़ा कलिशबेग जो। अच्छा बाबा, पोइ भला पहाकनि जी पाड़ कंहिंजो किताबु आहे? तव्हां चवंदो साईं डॉक्टर संदीले साहब जो। पहाकनि जी हवाले सां जॾहिं असां ॻाल्हि था कयूं त पहाकनि जी पाड़ डॉक्टर अब्दुल करीम संदीले साहब जो किताबु आहे। पहाकनि जी हिकमत मिर्ज़ा कलिशबेग साहब जो किताबु आहे। पहाकनि जी पीढ़ इहो किताबु जेको आहे अलबख्श टालपुर साहब जो आहे। ऐं इंजीनियर अब्दुल वहाब सातो साहब हिन वक़्तु वाहिद माण्हू आहे जेको जेको लोक अदब जे हवाले सां अहम किताब मुरतब करे रहियो आहे। पुराणा किताब बि मुरतब करे रहियो आहे ऐं नवां किताब लिखी रहियो आहे, जंहिंमें पहाकनि उत्तरादी पहाका ऐं चवणियूं, लाड़ी पहाका ऐं चवणियूं, तिबी पहाका ऐं चवणियूं, अहिड़े तरीक़े सां पहाकनि जे हवाले सां वर्जिशुनि जे हवाले सां उनजा किताब इंतिहाई अहमियत रखनि था पिया। सिंधी लोक अदब जे हवाले सां इंजीनियर अब्दुल वहाब साते साहब जो कमु ॾाढो साराह जोॻो आहे ऐं ॻणप जोॻो आहे ऐं उनजे कम जी काफ़ी अहमियत पिणु आहे। अहिड़े तरीक़े सां ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं। तव्हांखे चवंदा तव्हां असांखे ॿुधाए सघंदो त अल्ताफ़ शेख जा उहे कहिड़ा सफ़रनामा आहिनि जिन जा नाला हुन लतीफ़ साईं जे शाइरीअ मां वरिता आहिनि? तव्हां चवंदो साईं चंड चवाई सच उनजो किताबु आहे। ओहरिया जे अॿी कॾे उनजो किताबु आहे। समूंड जे सेविन इहो संदसि किताबु आहे। ॿेड़ियूं रखी बाजसी संदसि किताबु आहे जेको लतीफ़ साईं जी शाइरीअ मां खयल आहे। वरी तव्हांखे चवंदा भला ॿिया कुझु किताब असांखे ॿुधाईंदो जंहिंमें लतीफ़ साईं जी शाइरीअ मां उनजा नाला खयां विया हुजनि पर इहे किताब शेख अयाज़ जा न हुजनि, ठीकु आहे। तव्हां चवंदो साईं कारे ककर हेठि उस्ताद बुखारीअ जो किताबु आहे कारे ककर हेठि। ऐं अहिड़े तरीक़े सां उभर चंड पसपिरी नसीम थेबियो जो किताबु आहे। इन साॻे नाले सां अयाज़ साहब जो किताबु आहे पर तव्हां रोकियो आहे, इन जे करे हुनजी ॻाल्हि नथा कयूं पिया। समूंड जे सेविन सफ़रनामो आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां लतीफ़ साईं जी शाइरीअ मंझां ई ॾिसंदासीं त सामी सफ़र हलिया किताबु आहे शौक़ साहब जो। गॾु सर छपर की न ॾे हिकिड़ो किताबु आहे जी में मंघाणी साहब जो किताबु आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां चवंदासीं साहा ओॾा सुपरी इनायत बलोच साहब जो सफ़रनामो आहे। उथी राव रेल इहो किताबु लतीफ़ साईं जी शाइरीअ मां खयो वियो आहे ऐं इहो परवीन मूसा मेमून साहब जो किताबु आहे। ऐं जेकॾहिं असां मुंहुं मुताले सुपरी किताब जो ज़िक्र कयूं त मुंहुं मुताले सुपरी अयाज़ कादरी साहब जो किताबु आहे, उहो बि लतीफ़ साईं जी शाइरीअ मां खयो वियो आहे। ऐं इहे बेशुमार ॿिया बि खोड़ सारा जनब गुज़ारियूं जिनसी ही जेम्स हेर साहब जी जेका आहे आत्मकथा यादगिरियुनि जो किताबु आहे, उहो बि लतीफ़ साईं जी शाइरी मां खयल आहे। वरी तव्हांखे चवनि था त भला इहो तव्हां असांखे ॿुधाईंदो त आख़िरी लफ़्ज़ शाइरीअ जो मजमूओ कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो रज़िया सुल्तान लाशारी यानी शबनम गुल साहिबा जो आहे। अच्छा, शबनम गुल साहिबा जो हाणे ताज़ो उर्स मुबारक जे हवाले सां लतीफ़ साईं जो उर्स मुबारक जे हवाले सां हिकिड़ो किताबु आयो आहे शाह लतीफ़ जी शाह लतीफ़ ऐं परॾेही शाइरनि जो फ़िक्री अभ्यास। हाणे इहो बि तव्हां यादि रखी छॾियो, तव्हां खां पुछी सघनि था छाकाणि त हीअ सीज़न शाह साईं जे मेले जी बि आहे ऐं हीउ ताज़ो किताबु बि आयल आहे त थी सघे थो हू चाहींदा हुजनि त तव्हां केतिरो अपडेट आहियो सिंधी अदब जे किताबनि जे हवाले सां ऐं नवनि किताबनि जे हवाले सां तव्हांजे इल्म में इहा ॻाल्हि हुजे
ही इज़ाफ़ो आहे, हिकिड़ो नओं किताबु आहे शाह लतीफ़ ऐं परॾेही शाइरनि जो फ़िक्री अभ्यास, यानी शाह साईं ऐं उन सां गॾोगॾु परॾेही शाइर आहिनि उन्हनि जी फ़िक्री अभ्यास जे हवाले सां हुनजो हिकिड़ो सुठो किताबु आहे जेको हाणे ताज़ो छपियो आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा भला इहो तव्हां असांखे ॿुधाईंदो त शबनम गुल जी शाइरी जा ॿिया कहिड़ा किताब आहिनि, त अव्हांजे इल्म में हुजणु खपे त मुंहिंजो सूरजमुखी हुनजो किताबु आहे, बखीअ खां मोकिलाणी हुनजो किताबु आहे, ऐं अहिड़े ई तरीक़े सां शबनम गुल जे हवाले सां अव्हां खां सुवालु थी सघे थो। अच्छा, वरी तव्हां खां पुछी सघनि था त बाबा कुझु अदीबनि जा नाला ॿुधायो जेके ज़ात जा अबड़ा हुजनि, अबड़ा अदीब। पोइ तव्हां शुरू कंदव जमाल अबड़े खां वठी, जमाल अबड़ो, बदर अबड़ो, अनवर अबड़ो, अहिड़े तरीक़े सां आफ़ताब अबड़ो, ठीकु आहे, ईअं तव्हां नाला खणंदव। वरी तव्हांखे चवंदा भला कुझु असांखे अहिड़ा अदीब ॿुधायो जेके मेमुण हुजनि। हाणे मेमुण अदीबनि जी हिकिड़ी पूरी डिघी आहे, मोहम्मद उस्मान रिप्लाई साहिबु उन्हनि में अचे थो पियो, ऐं मुनीर अहमद माणिक साहिबु उन्हनि में अचे थो पियो, अब्दुल रज़ाक अब्दुलसलाम मेमुण उहो बि उन्हनि में अचे थो पियो, ऐं अहिड़े तरीक़े सां मेमुणनि जी हिकिड़ी पूरी लिस्ट अव्हांजे ज़हन में हुजणु खपे ऐं ईंदी दायरा, ऐं तव्हां उन्हनि जो ज़िक्र करे सघो था शाइरी जे हवाले सां। मिसाल जे तौर ते तव्हांखे चवंदा बाबा चांडिया कुझु अहिड़ा अदीब ॿुधायो जिन जो हिकिड़ो सुठो कंट्रीब्यूशन आहे तव्हांजो। साईं अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी साहिबु उहो वाहिद माण्हू आहे जंहिंजे निगरानी में सरपरस्तीअ में केतिरनि ई असांजे अदीबनि PhDs कयूं इब्तिदाई तौर ते। कासमी साहिबु आहे, डॉक्टर फयाज़ लतीफ़ साहिबु चांडियो आहे, सरकट सिंधी असांजो क़ौमी इनकलाबी शाइर आहे उहो चांडियो, अहिड़े तरीक़े सां सरमद चांडियो असांजो शाइर, ऐं ईअं मतिलबु ज़ख़्मी चांडियो, ईअं तव्हां हिकिड़ा नाला खणंदा वेंदव त अहिड़े तरीक़े सां ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं ऐं सवाल मां सवाल निकिरंदा। सो उमेदु आहे त असांजी हीअ जेका नंढी कोशिशि आहे, एफर्ट आहे, इहा बि तव्हांजी कमु ईंदी हिन इंटरव्यू जे मरहले ते, छाकाणि त नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं बि हमेशह अहमियत जोॻियूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी अहमियत उन वक़्तु तव्हांखे अंदाज़ो थींदो आहे जॾहिं उन्हनि ते तव्हांजो ध्यानु न हूंदो आहे, पर पोइ माण्हू तव्हां खां उन्हनि जे हवाले सां सवाल पुछी वठंदो आहे। सो उमेदु आहे त हीउ प्रोग्राम बि तव्हांखे वणियो हूंदो। वरी नए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, मोकिलाणी नाहे जॾहिं पिर ते